एक बादशाह जी बादशाही में एक सौदागर रहंदो हो ऐं सौदागर जो एक भाउ हो। हाणे ॿई भाउ रहंदा हुआ हिक बादशाह जी बादशाही में। हाणे उन्हनि जा माउ पीउ त कोन हुआ। हाणे सौदागर जो जेको भाउ हो उनजी शादी थियल हुई। हाणे उनजी त शादी थियल हुई, बाक़ी रहियो सौदागर जी शादी अञा न थियल हुई। हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां सौदागर बि कंहिं अहिड़े ॻोठ मंझां कंहिं अहिड़े इलाइक़े मंझां शादी करे आयो। हाणे उहा सौदागर जी ज़ाल उतां शादी करे आई। उन सौदागर जी ज़ाल जो हिकु यार हिकु आशिक़ उन ॻोठ में हो। हाणे सौदागर जी ज़ाल जो आशिक़ यार उन ॻोठ में हो। सो हाणे दोस्तो ॾिसणो इहो आहे त सौदागर जी ज़ाल पंहिंजे आशिक़ सां केतिरो साथ थी ॾिए ऐं सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ आहे सो सौदागर जी ज़ाल जो केतिरो साथ थो ॾिए। ॾिसूं था त इश्क में केतिरे क़दुरु ही वञनि था। सो उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हिन कहाणी सां कंहिंजी जे अगरि दिलि आज़ारी थिए त उनजे लाइ माज़रत। हाणे सौदागर करे आयो शादी उन औरत सां। सो हाणे सौदागर जो भाउ ऐं सौदागर जे भाउ जी माई ऐं सौदागर जी ज़ाल हाणे उन बादशाह जी बादशाही में ही रहंदा हुआ। त दोस्तो चवंदा आहिनि त ज़ाल जो ख़र्च सिर्फ़ु मुड़ुस ई बर्दाश्त कंदो आहे, आशिक़ बर्दाश्त नाहिनि कंदा। ऐं मुड़ुस ई पंहिंजी ज़ाल सां साथ निभाईंदो आहे ऐं ॿचाए उनखे कमु ईंदा आहिनि, उहो ई घरु उनखे कमु ईंदो आहे। जेकर इश्क हले हा त पोइ औरत जी शादी न थी आहे मुड़ुस सां, छो त मुड़ुस खे ई निभाइणो हूंदो आहे औरत सां। सो हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां टाइम पे हलियो, उमेदगारी थी। हाणे उमेदगारी थी ख़ैरनि जो वक़्त जे हिसाब सां नेठि सौदागर खे हिकु पुटु ॼाओ। हाणे सौदागर जो जेको भाउ हो त उनजी घरवारी खे औलाद न हो। सो हाणे सौदागर खे पुटु ॼाओ। हाणे ख़ैरनि जो पुटु थी वियो त सौदागर चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि ॿुध, आऊं वञा थो सौदे वापार ते फलाणे हंधि ऐं तूं पंहिंजे ॿचिड़े जो ख़्यालु रखजांइ, मुंहिंजे पुट जो ख़्यालु रखजांइ। मुंहिंजो भाउ बि हिते आहे, तुंहिंजो ॾेर ऐं तुंहिंजी ॾेराणी बि आहे मौजूदु हिते। सो हाणे हिन बादशाह जी बादशाही में इन सौदागर जे घर में इहे टई उते रहणु लॻा। सौदागर त पंहिंजो सौदे वापार जे लाइ कंहिं ॿिए हंधि हलियो वियो वापारु करणु। सो हाणे सौदागर जी ज़ाल चवणु लॻी, हुनजो ॿारु अञा ई नंढो हुजे, रोईंदड़ हुजे। सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त जाम टाइम थी वियो आहे, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, मूं मुंहिंजे यार मुंहिंजे आशिक़ खे नाहे ॾिठो। हिन खे हिते घुरायां ऐं हुन सां मिलां, मुलाक़ात करियां। सौदागर जी ज़ाल एतिरो कुझु पंहिंजे दिमाग़ में पंहिंजे ज़हन में सोचियो ऐं चवणु लॻी त पंहिंजे यार खे हिते घुरायां ऐं हुन सां मुलाक़ात करियां। सो हाणे सौदागर जी ज़ाल तमामु ख़राबु इश्क में अंधी हुजे। सो हाणे नेठि ख़त चिठी लिखी पंहिंजे यार ॾांहुं, पंहिंजे आशिक़ ॾांहुं। सो हाणे उहा ख़त चिठी उनजे यार आशिक़ खे मिली। हाणे उहो को ॿिए हंधि वेठल हो जितां ई सौदागर जी ज़ाल रहंदी हुई, उते जो आशिक़ हो। हाणे उनजी बि का शादी थियल हुई। सो जॾहिं इन सौदागर जी ज़ाल जो न्यापो वञी उन चिठी उहा ख़त उन सौदागर जी ज़ाल जे आशिक़ खे वञी मिली। सो चवणु लॻो त ठीकु आहे, मुलाक़ात हुन सां कंदसि। सो हाणे हिननि जा ॾींहं चिटा थिया मिलण जा। सो हाणे सौदागर जी ज़ाल इंतज़ारु करणु लॻी पंहिंजे आशिक़ जो, पंहिंजे यार जो। सो हाणे नेठि टाइम अची थियो 12-1 जो। हाणे सौदागर जी ज़ाल जो आशिक़ आयो उते सौदागर जी ज़ाल सां मिलण जे लाइ। सो हाणे सौदागर जी ज़ाल जो ॿारु त हुजे नंढो, सो हाणे नंढो हुजे, रोईंदड़ हुजे। सो हाणे सौदागर जी ज़ाल जो आशिक़ पुॼी वियो उन जॻह ते जिते सौदागर जी ज़ाल घुरायो उनखे। सो हाणे सौदागर जी ज़ाल अचे उन सां मिलणु, अञा पुॼे ई मस्तु पोयां हुन वारो ॿारु रड़ूं करे। सो वरी वञे सौदागर जी ज़ाल उन आशिक़ खे चई त तूं सब्र कर, आऊं अचां थी, ॿारु मुंहिंजो रोए पियो। सो हाणे वञे पंहिंजे ॿारु वटि, उनखे माठि करायो अचे त वरी अचे पुॼे पंहिंजे आशिक़ वटि त वरी हुनजी जेको ॿारु आहे सो वरी रोए। सो हाणे वरी आई, वरी ॿार खे माठि कराए वरी पंहिंजे आशिक़ वटि आई। सो हाणे ॿारु ईअं 2-टे दफ़ा रड़ूं करणु लॻो। सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी पंहिंजे आशिक़ खे त तूं हिते वेह, अञा वञिजी न, आऊं मुंहिंजे ॿार खे माठि करायो अचां थी। सो हाणे सौदागर जी ज़ाल पंहिंजे आशिक़ खे एतिरो कुझु चई आई पंहिंजे ॿार वटि। सा चवणु लॻी त हाणे ॿारु मुंहिंजो ज़र ज़र रड़ूं पियो करे, मूंखे मुंहिंजे यार सां, मुंहिंजे आशिक़ सां मिलणु नथो ॾिए।
हाणे जेकर जाम रणू कंदो रोईंदो त मुंहिंजी ॾेराणी ऐं मुंहिंजो ॾेर जागी पवंदा ऐं मसइलो थी वेंदो ऐं असीं पकड़िजी पवंदासीं। सो हाणे सौदागर जी ज़ाल तमामु चालबाज़ ख़राबु औरत ते छा कयो, हिकु छुरी खईं, मतिलबु त हिकु काती खईं, हिकु छुरी खईं। छा कईं, संदुसि पंहिंजे ई ॿार उन नंढे खे कुई छॾी, कुई ऐं उनखे मारे छॾी। हाणे कुई ऐं उनखे मारे छॾी। छा कईं उहा काती, जंहिंसां हिन उन नंढे ॿार खे मारियो, क़तलु कयो, सो उहा काती खणी पंहिंजी जेका ॾेराणी हुई सुती पई हुई उनजे सिरांदनि रखी छॾी। हाणे उनजे सिरांदनि रखी ऐं वरी सही थी आई पंहिंजे यार पंहिंजे आशिक़ सां मुलाक़ात करणु। सो हाणे खैरनि जो हिन काफ़ी टाइम ताईं, काफ़ी वक़्त ताईं मुलाक़ात कई, कचहरी कई सौदागर जी ज़ाल पंहिंजे आशिक़ सां। हाणे कचहरी कंदा रहिया, हाणे काफ़ी टाइम थी वियो। हाणे वञी असुर थियण वारो हुजे, हिननि जी मुलाक़ात पे हली। हाणे सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ हो सो चवणु लॻो, सौदागर जी ज़ाल खे चवणु लॻो त ॾे ख़बर, तुंहिंजो ॿारु हींअर रणू नथो करे, सवेरे तूं ज़र आए पे त रणू पे कईं, हाणे रणू नथो करे, कलाक ॿ ते बि रणू कोन कईं, छा मसइलो आहे? सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी पंहिंजे आशिक़ खे त हाणे रणू न कंदो। त हिते आशिक़ पुछा करणु लॻो उन सौदागर जी ज़ाल खां त छो कोन रणू कंदो, छा करे आहीं? सो हिते सौदागर जी ज़ाल चवणु लॻी उन आशिक़ खे त रणू कोन कंदो, आऊं उनखे कोई आई आहियां, उनखे मारे आई आहियां। हाणे आशिक़ जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो उन सौदागर जी ज़ाल खे, तो हीउ छा कयो, हिकु मासूम खे, तुंहिंजे ॿार खे तूं क़तलु करे आहीं, तमामु ग़लति कई, तोखे ईअं न करणु खपे हा। सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ हो उनखे डपु थियो, तो चवणु लॻो तूं ईअं न करीं हा, तुंहिंजे पंहिंजे बचे खे, जिगर जे टुकड़े खे तूं जेको आहे सो क़तलु करे आहीं, मारे आहीं। सा चवणु लॻी सौदागर जी ज़ाल त मूं सही कयो, ज़र रणू पे कईं, तो वटि आयसि ते तूं क़िस्मती त आयो आहीं मूंसां मिलणु, तंहिंजे करे हुनखे आउं मारे आयुसि। जेकर बार बार रणू करे हा त केरु जागी पवे हा ऐं मसइलो थी वञे हा। हाणे सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ हो उनखे अची डपु थियो, सो चवणु लॻो त हाणे त इहो वॾो मसइलो थी वियो, हाणे तूं बि मरंदे मूंखे बि माराईंदे, तुंहिंजे ॿार खे तो जेको आहे सो क़तलु करे छॾियो, इहो तो तमामु ग़लति कयो, आऊं हाणे वञा थो। तो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी तूं वञी किॾां थो, तुंहिंजे लाइ करे मूं पंहिंजो ॿारु कोई छॾियो, पंहिंजे इश्क जे करे मूं जेको आहे सो पंहिंजो ॿारु कोई छॾियो आहे, तूं वरी किॾां थो वञी, तूं वेह। सो हाणे उनखे डपु थियो, सो चवणु लॻो हाणे तो पंहिंजे पुट खे क़तलु करे छॾियो आहे, तूं ख़बर कोन्हे छा कंदे, ऐं तूं मसइलो करे छॾी, ख़बर पइजे थी त वॾो मसइलो थी वेंदो। सो सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त मसइलो कोन थींदो, तूं परेशान न थिए, जंहिं काती सां मूं पंहिंजे पुट खे कुठो, सा आऊं मुंहिंजी ॾेराणी जे सिरांदी रखी आहियां, सो इहो सॼो इल्ज़ाम उन ते ईंदो। सो हाणे नेठि सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ हो उनखे अची डपु थियो, सो चवणु लॻो त न तूं पंहिंजे जिगर जे टुकड़े खे क़तलु करे छॾी, तूं ख़बर न आहे छा कंदे, आऊं वञा थो। सो नेठि हुनखे डपु थियो, सो सौदागर जी ज़ाल जी हिकु बि न ॿुधी, हू मिलतूं कंदे रही, ही हमरा सठ ते कांटो रखी, सो ॿुटो ॿुट भॼी हलियो। हिनखे अची डपु थियो त हाणे सौदागर जी ज़ाल जॾहिं पंहिंजे पुट खे क़तलु करे छॾियो त ख़बर कोन्हे छा थींदो हाणे, सो त वियो हलियो। सो हाणे सौदागर जी ज़ाल वरी आई, हाणे हिते सुबुह थियण वारो हुजे। हाणे ख़ैर जो जॾहिं अची सुबुह थियो त हिते घोड़ा करणु लॻी, रणू करणु लॻी सौदागर जी ज़ाल, चवणु लॻी त ज़ुल्म थी वियो, मुंहिंजे ॿार खे मुंहिंजी ॾेराणी कोई छॾियो, अची घोड़ा करणु लॻी। सो हाणे हिते ॾेराणी बि उथी टुप ॾेई, हाणे हुनजो जेको ॾेर हो सो बि उथियो, सो ॾिसनि त वाक़ई ऐं आसे पासे जा माण्हू जेके आहे से बि अची गॾु थी विया। सो हाणे सभिनी अची ॾिठो त वाक़ई सौदागर जो पुटु क़तलु थियो पियो हुजे, ऐं उहा छुरी जेको आहे सो जेका हिनजी ॾेराणी हुई, सौदागर जी ज़ाल जी जेका ॾेराणी हुनजे सिरांदियुनि खां मिली। सो हाणे ॻोठ वारा सभु चवणु लॻा त हाणे इहा ॾोही आहे, सौदागर जी ज़ाल जी जेका ॾेराणी उहा ई आहे, छो त साड़ थी सघे थी, औलाद हुनखे हो कोन, हुनखे औलाद थियो आहे, हुनखे औलाद आहे कोन। सो हाणे नेठि तो संदसि भाउ चिठी लिखी, सो बि पुॼी हलियो। सो हाणे इन ॻाल्हि में हिननि जो मसइलो हुजे, सो हाणे सौदागर जी ज़ाल ॾेराणी खे फासाए वेठी आहे। सो हाणे फ़ैसिलो खणी आया बादशाह वटि, उन बादशाह जो, उन मुल्क जो जेको बादशाह हो, उन बादशाह उहो फ़ैसिलो खणी आया
सो हाणे सॼी हक़ीक़त करे वञी बादशाह खे ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु सज़ा जी हक़दारी आहे, ॾेराणी आहे सौदागर जी ज़ाल जी जेका ॾेराणी आहे इनखे सज़ा अचणु खपे। सो हाणे नेठि उनखे सज़ा वीचारी खे अची वई। सो हाणे इहो आशिक़ जेको सौदागर जी ज़ाल वारो सो वञी हुते उन राति वञी वापसी पंहिंजे घर पुॻो। सो आयो, उनखे डपु थियो, सो ॾकंदो ॾकंदो पंहिंजी माना ज़ाल सां गॾु वञी सुतो हो। सो हाणे उनखे डपु थिए तमामु ॾकंदल हुजे। सा माई उनखे चवणु लॻी ॾे ख़बर ॾकी पियो छा मसइलो आहे। चिना बसि। सो हुनखे हाणे ख़बर पइजी वई ज़ाल खे त ॾके पियो डपु पियो थिए। ऐं इन ॻाल्हि जी ख़बर ॿिए ॾींहुं माना 3 ॾींहं जेको पई उन आशिक़ जी ज़ाल खे ख़बर पई त हीउ मसइलो हिते थी वियो आहे फलाणे हंधि ऐं हीउ हमरा बि ॾकंदल आहे। सो हाणे उहो ॻोठु बि थोरो उन ॻोठु उन बादशाह खे थोरो परे हुयो, माना परे हो जितां सौदागर शादी करे आयो। सो हाणे इहा ख़बर पइजी वई। हाणे सौदागर जी ज़ाल खे सौदागर त जेको कुझु न चयो। सो हाणे जीअं हो सो हाणे ॾेराणी खे सज़ा अची वई। बादशाह उनखे जेको आहे सो सज़ा ॾियारे छॾी, बंदि कराए छॾियो उमिरि क़ैद जे लाइ। सो हाणे सौदागर जी ज़ाल जी जेका चाल हुई सा कामयाबु थी वेली। ऐं होॾां सौदागर जी ज़ाल जेको आशिक़ हो सो उन राति जो डपु करे अची ॾकी ॾकी उन पंहिंजी माई वटि सुतो। सो माई खे ख़बर पइजी वई त का न का मसइलो आहे। सो हाणे नेठि इन ॻाल्हि जी बि ख़बर पइजी वई। उन सौदागर जी ज़ाल जेको आशिक़ हो उन जी ज़ाल खे ख़बर पइजी वई। सा ॻाल्हि ॿुधी सा चवणु लॻी हाणे उन ॾींहुं राति जो ॿिए ॾींहुं सुबुह जो हीउ मसइलो थियो आहे। सौदागर जी ज़ाल जी ॾेराणी खे सज़ा आई आहे ऐं उन राति जो हीउ बि को केॾा मुंहिंजो मुड़ुसु वेल हो ऐं राति जो आयो सो ॾकी ॾकी आयो ऐं डिॼंदो पियो हो इनखे ऐं मूंसां सचाई कोन कई आहे। लाज़मी को न को मसइलो आहे हिन खां पुछा करियां। सो हाणे सौदागर जी ज़ाल जो जेको आशिक़ हो उन जी जेका ज़ाल हुई ते छा कयो जो क़ुर खणी उन जे मथे ते रखायो। संदसि मुड़ुस जे सा चवणु लॻी त सच सच ॿुधा, उन ॾींहुं राति जो हीउ मसइलो थियो आहे ऐं तूं बि उन ॾींहुं राति जो आयो ऐं ॾकंदो ॾकंदो अहिड़ो कॾहिं मूं तोखे न ॾिठो, तोखे अहिड़ो डपु ऐं ख़ौफ़ हो। सची सची ॿुधा त मसइलो छा आहे। तंहिं ते उन हमरा सॼी ॻाल्हि करे पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए त हीउ मसइलो हीअं आहे। आउं इन सौदागर जी ज़ाल सां मिलणु वियो हुअसि, मुंहिंजी यारी आहे इन सां। सो हाणे हीउ मसइलो हीअं थियो, हुन पंहिंजे पुट खे जेको आहे सो मुंहिंजे करे माना कोई छॾियो ऐं हाणे इल्ज़ाम जेको आहे सो सभु उन ॾेराणी ते हणी छॾियो। हाणे आउं आयो त ॾकंदे ॾकंदे मूंखे डपु इहो ख़ौफ़ थियो त हुन माई जेको आहे सो पंहिंजे बचे खे कोई छॾियो, ख़बर न आहे छा करे। सो हाणे जॾहिं सौदागर जी ज़ाल जो आशिक़ उन जी माना माई खे ख़बर पई, सा माई चवणु लॻी त भॼा इहा त सज़ा जी हक़दार इहा आहे, बेगुनाह हुन जी ॾेराणी खे सज़ा मिली आहे। सा हाणे चवणु लॻी उहा ज़ाल उन आशिक़ सौदागर जो आशिक़ उन जी ज़ाल उहा चवणु लॻी उन हमरा खे मुड़ुस खे चवणु लॻी त हाणे तूं हीअं कर, तूं हल बादशाह वटि, तूं हल बादशाह वटि, जेका बि सचाई हुजे जेका बि हक़ीक़त हुजे तूं माना ॿुधा, तूं बादशाह खे ॿुधा सॼी ॻाल्हि जेका बि हुजे बादशाह खे खोले ॿुधा। जेका सज़ा आहे सा उन सौदागर जी ज़ाल खे अचणु खपे जे पंहिंजे बचे खे कुठो आहे, जे पंहिंजे बचे खे मारियो आहे ऐं जेको आहे सो मुंहिंजी ॾेराणी बेगुनाह आहे, अजायो उनखे उमिरि क़ैद जी सज़ा मिली आहे, तमामु ग़लति थियो आहे हुन सां। सो हाणे हिते उन माई वारो मुड़ुसु चवणु लॻो त जेकर आउं सचाई ॿुधाईंदसि त पोइ हुन सां गॾु आउं बि शामिलु आहियां, मूंखे बि बादशाह सज़ा ॾींदो। सो हिते तुंहिंजी माई चवणु लॻी तूं परेशान न थी, आउं बादशाह खे मिल्ट मेड़ कंदसि, क़ुर खणी ऐं हुनखे चवंदसि तोखे सज़ा कोन ॾींदो, जेकर थोरी घणी सज़ा ॾिनी त तुंहिंजो ख़ैरु आहे, तोखे सज़ा कोन्हे, पर जेका असुलु हक़दार आहे उनखे सज़ा अचे। सो हाणे नेठि उन माई कई मुड़ुसी, संदसि मुड़ुस खे बि वरितई ऐं उन सौदागर जी ज़ाल सौदागर सभिनि खे वठी अची बादशाह जे महल में हाज़िर थिया। सो हाणे नेठि बादशाह खे सॼी सचाई करे सॼी हक़ीक़त करे हिननि ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो त हीउ तमामु ख़राबु थी वियो, ग़लति कमु थी वियो, ज़ुल्म थी वियो, बेगुनाह खे सज़ा अची वई ऐं असुलु त सज़ा जी हक़दारी सौदागर जी ज़ाल आहे। सो हिते सौदागर खे बि तमामु कावड़ चढ़ी हुई। सो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त तूं वॾी ज़ालिम आहीं, तमामु ख़राबु आहीं, जेको मूं तोसां शादी कई, तूं पंहिंजे बचे खे कोई छॾियो इश्क जे चकर में, तूं इश्क जे चकर में थी पंहिंजे ॿार खे क़तलु करे छॾियो, तमामु तूं ग़लति आहीं। वरी इल्ज़ाम मुंहिंजी भाॼाई ते हणी छॾी, तमामु ग़लति कयई। तो हाणे बादशाह चवणु लॻो सौदागर खे त हिनखे हाणे सज़ा बिल्कुलु ईंदी ऐं जेका बेगुनाह खे सज़ा ॿुधाई आहे सा उनखे छॾींदासीं ऐं इन सां गॾु जेको हिन जो आशिक़ आहे हिनखे बि सज़ा ॾींदासीं। त हिते जेका माई हुई सा उहा माई क़ुर बि गॾु खणी आई। सो क़ुर खणी पोतीअ जे बादशाह खे रखी सा चवणु लॻी त मुंहिंजे मुड़ुस खे
उम्र कैद जी सज़ा न ॾियो। बाक़ी हा को ॾोह ॾंड रखो, का थोरी घणी सज़ा रखो सा भले रखो। मूं बसि इहो ई कयो त मुर्सी कयुमि त कंहिं बेगुनाह खे सज़ा न अचे। त मूंखे ख़बर पइजी वई, तंहिंजे करे सॼी हक़ीक़त सॼी सचाई करे बादशाह खे ॿुधाई। तंहिंजे करे सोचियमि त जेको गुनहगार आहे उन खे सज़ा अचणु खपे। सो नेठि बादशाह खे बि हाणे अची वियो रहम। सो हाणे माई क़ुर खणी आई ऐं चुनी रखी क़ुर खां मथे त कुझु कोन्हे। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, थोरी घणी 2-3 ॾींहंनि जी सज़ा उनजे मुड़ुस खे आई। ऐं सौदागर जी ज़ाल खे उमिरि क़ैद जे लाइ बादशाह उते क़ैद कराए छॾियो ऐं सौदागर जी जेका भाॼाई हुई तंहिंखे आज़ादु कयो। सो दोस्तो, हीअ कहाणी उमेद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। हिन कहाणी सां कंहिंजी दिलि आज़ारी करणु न आहे, पर उमेद आहे त कंहिंखे न कंहिंखे सम्झाइण ईअं सबक़ु मिलियो हूंदो। इश्क जे चकर में कॾहिं बि न अचिजो, कॾहिं बि इश्क जे चकर में को अहिड़ो कमु न कजो। घरु पंहिंजो घरु हूंदो आहे, ॿच्चा पंहिंजा ॿच्चा हूंदा आहिनि, मुड़ुसु पंहिंजो मुड़ुसु हूंदो आहे। सो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।